नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे संजोरे खां ख़बर ॾींदासीं त जोही लॻ 9 साला गुल समाओ जी मुबैना क़त्ल ऐं संदसि जे पीउ माउ ऐं जनाज़ो पढ़ाईंदड़ मौलवी जी बिना जवाज़ गिरफ़्तारी ऐं न्याणी जे क़ब्र जी बेहुरमती कराए कारे ऐं सनगसार जी तहमत लॻाईंदड़ जी गिरफ़्तारी लाइ ऐं वारिसनि सां इंसाफ़ लाइ रिंद क़ौमी इत्तेहाद जे सॾ ते सियासी समाजी सिविल सोसाइटी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मक़सूद रिंद क़ौमी इत्तेहाद सिंध जे ऑर्गेनाइज़ेशन ज़ुल्फ़कार हुसैन रिंद जी अॻुवाणी में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे नवाबशाह शहदादपुर रोड ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लालड़ी लिंक रोड में छप किरण सबबि दॿिजी फ़ौत थियल नींगर गुल समाओ खे क़त्ल ऐं सनगसार जा इल्ज़ाम लॻाए सस्ती शोहरत हासिल करण लाइ हिकु मासूम नींगर मथां बिना तस्दीक़ जे ख़बर हलाए तोहमत लॻाईंदड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे सज़ा ॾिनी वञे। हिननि चयो त गुल समाओ रिंद खे सनगसार ऐं कारोकारी जा इल्ज़ाम लॻाए कूड़ियूं ख़बरूं हलाए पीउ माउ खे जेल अंदर वारी तज़लील कराईंदड़ मेडिकल रिपोर्ट अचण बैदि वाक़ा थी विया आहिनि। बेगुनाह न्याणी गुल समाओ जी तोहमत लॻाए ख़बरूं हलाए संदसि जी क़ब्र खुशाई कराईंदड़नि खे क़ानूनी सज़ा ॾेई गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में रिंद क़ौमी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां सॼे सिंध में एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।